Well, assalamu alaikum everyone. This is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में तव्हांखे वेलकम चऊं था भलीकार चऊं था उम्मीद बिल्कुल ठीक हूंदा ख़ुश हूंदा मज़े में हूंदा अॼु आशिरो ॾियारो उम्मीद ठीक हूंदा मज़े में हूंदा फर्स्ट क्लास कराची जो जेको आहे दर्जा हरारत जेको गर्मी रही आहे ॾींहं जो चङी भली गर्मी रही आहे मां अॼु सुबुह जो मंझंदि जो कुझु फैमिली ते विज़िट्स हुया मुंहिंजा त ॾाढी गर्मी रही आहे ऐं मौसम राति जो गरम थो थी वञे उहो थधो थी वञे ॾींहं जो गरम लॻो पियो आहे वेदर चेंज आहे ॿाहिरि जो मौसम आहे ज़िंदगी में खोड़ सारा ॿार ईंदा ॿार ई ॿार हूंदो जेके हुजो जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं अॼु बि असांखे जेके कल्ह दोस्तनि कॉल्स कयूं अॼु बि असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था मैसेज करे सघो था नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था ऐं उनखे अलावा फेसबुक ते बि तव्हां मैसेज करे सघो था असांजे प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जो हिसो थी सघो था ऐं जेके जिते हुजो ख़ुशि हुजो स्पेशली सखर वारा सखर शिकारपुर लाड़काणो नओं दरो रतो दरो मदे जी ऐं जेको आहे मदे जी खां पोइ कैंछा वारा दादू वारा मेहड़ वारा पखे वारा नसीराबाद वारा जेके जिते आहियो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं उनखे अलावा असांखे स्पेशली लाड़ वारा कॉल करे सघनि था बदीन वारा ठठे वारा मकली वारा गुजे वारा ऐं गुलाची वारा जेके जिते आहियो दोस्त असांखे कॉल करे सघो था उनखे अलावा किंजर वारा कॉल करे सघनि था कोटड़ी वारा कॉल करे सघनि था ऐं उनखे अलावा जेको आहे असां मीरपुर साकरे वारा कॉल करे सघनि था मीरपुर साकरे खां असांजी कॉल आई हुई मीरपुर साकरे वारा कॉल करे सघनि था उनखे अलावा असांखे मीरपुर ख़ासि वारा कॉल करे टंडो जाम वारा टंडो अलायर वारा टंडो मोहम्मद ख़ान वारा टंडो बागो वारा ऐं जेके बि टंडोज़ आहिनि उहे कॉल करे सघनि था असांखे मिठी वारा कॉल करे सघनि था मातली वारा कॉल करे सघनि था ऐं जेको आहे हुनखे अलावा असां जेको बि लाड़ आहे नंगर पारकर थर पारकर वारा जेके बि दोस्त आहिनि उमरकोट वारा जेके बि असांखे कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघनि था ऐं हेॾो इस्लाम कोट वारा डिगड़ी वारा जेको कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि ऐं जेके जेके ॻोठ यादि अचंदा उन नाला वठंदो थो वञा ऐं हिकिड़ी मेमोरी आहे ऐं शायदि जेकॾहिं को वेठो हूंदो कोई टीवी जे साम्हूं त शायदि उन ॻोठ जो नालो वेंदो ॾाढो सुठो लॻंदो ऐं अॻिते हलंदासीं असां हेॾे कराची खां पोइ कराची पूरी कराची में डिफेंस गुलशन जौहर हदीद भिटाईबाद राबिया सिटी सचलगोट जिते जिते बि गुलशन में एपी एरिया नाज़माबाद नॉर्थ नाज़माबाद वारा असांखे कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघनि था हाईवे ते जेके दोस्त वेठल आहिनि जोखिया ॻोठ वारा असांखे कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघनि था ऐं जेको आहे नूरियाबाद वारा कॉल करे सघनि था जाम शोर हो स्पेशली जाम शोर हो ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे सिटी ऑफ एजुकेशन आहे मां हुनखे चवंदो आहियां ऐं उतां जा जेके बि आहिनि फाटक वारा अलमंज़र वारा जेके बि कॉलोनीज़ उतां वारा हैदराबाद शहर वारा वदत कॉलोनी सिटीज़न कॉलोनी आटोबान रोड उनखे अलावा गुलस्तान सजाद वारा जेके जिते वेठल हैदराबाद में जिते जिते कशिश जी चून आहे उहे असांजे प्रोग्राम में कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघनि था ऐं जेकॾहिं मां तव्हांजे ॻोठ जो नालो न वरितो आहे तव्हां बिल्कुलु फ़ोन कयो ऐं फ़ोन करे ॿुधायो तव्हांजे ॻोठ जो नालो बि वठूं ऐं किथे आहे ऐं छा पिया कयो छा हाल वाल आहे छा ख़बरचार आहे वरी कचहरी कंदासीं हाल वाल कंदासीं ऐं जेको आहे सांगड़ डिस्ट्रिक्ट वारा कॉल करे सघो था सांगड़ में जिते बि आहे अक्सर नवाबशाह खां दौड़ खां बांदन खां ईंदा आहियूं सिराड़ी खां ईंदा आहियूं ऐं सईदाबाद भान सईदाबाद उहे न्यू सईदाबाद वारा असांजे को हाल वारा मटियारी वारा कॉल करे सघनि था हिकिड़ी कॉल असांजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं कंहिं कॉल कई अस्सलाम वालेकुम सभु ख़ैर ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सदा मौजूद सर सर दुआऊं फ़सला तव्हां ॾियो हाल कीअं आहियो ठीकु आहियो कीअं पियो गुज़रे ॾींहुं छा पिया कयो छा पिया कयो दादा छा हाल वाल आहे छा ख़बरचार आहे सब ख़ैर लॻो पियो मालिक बस अॼु छुट्टी जो ॾींहुं हुयो वरी सुभाणे वरी ऑफिस वेंदासीं मालिक सुभाणे खां वरी साॻाई वरी कम कारियूं जो हा सभु कम कारियो आहे सेक्रेटरीट में जॉब आहे पंहिंजी अच्छा माशाल्लाह माशाल्लाह मालिक सभा तमामु ख़ुशि हुजो आबाद हुजो हा फ़क़ीर आबाद करे बस अॼु वरी वांदा वियासीं अॼु त साईं खे जेको कलाम ॿुधायूं फ़क़ीर मेहदी साईं जान जो कलाम आहे सर वाह ॿुधायो सर वाह ॿुधायो वाह जी ॻाल्हि थी वई आहे तमामु भली ॻाल्हि थी वई हा मालिक साईं हा फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर
है लाशक थेला सानी गोहर ज्ञानी, लाशक थेला सानी गोहर ज्ञानी, फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर, फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर, है असली ज़ात इलाही आई, है असली ज़ात इलाही आई, असली ज़ात इलाही आई, ओलो थी इंसानी गोहर ज्ञानी, ओलो थी इंसानी गोहर ज्ञानी, फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर, फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर, है मज़हर में थी आयस महदी, है मज़हर में थी आयस महदी, मज़हर में थी आयस महदी, सूफी साफ सैलानी गोहर ज्ञानी, सूफी साफ सैलानी गोहर ज्ञानी, फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर, फना बका जो सैर कयो से फना बका जो सैर। हक मौजूद साईं फना फना बिल्कुल। वाह वाह सर, वाह जो कलाम हुयो सर, मज़ो अची वियो। सो वेल थैंक यू सो मच। मालिक तव्हां ईअं फ़ोन कंदा कयो, ईअं असांखे कोई सूफ़ी कलाम ॿुधाईंदा कयो, ॾाढो मज़ो अची वेंदो आहे, मन मज़े में अची वेंदो आहे। जेकॾहिं मन में मज़ो आहे त पोइ जिते किथे मज़ो आहे, जे मन में मज़ो आहे दुनिया वणे ई कोन थी। सो मन में मज़ो पैदा कयो, मन में मज़ो कीअं पैदा कजे उहो हर कंहिंजा पंहिंजा हिकिड़ा सिस्टम आहिनि, पर मन में ज़रूरु मज़ो पैदा कजे। ऐं आउं सभिनी जो थैंकफुल आहियां, शुक्रगुज़ार आहियां जेके जेके दोस्तनि कॉल्स कनि था। वरी हिकिड़ी ॿी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में, चओ कॉलर्स खे चां वठिजनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाई। साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? साईं मां अहमद लुंड थो ॻाल्हायां सिठार जॻह। साईं सिठार जा रहिजी वियो शहर, सिठार जे वारनि खे वेलकम चवंदा, भलीकार चवंदा। साईं छा कंदा मौला बख्श? मौला बख्श मोहरम अली लुंड। मोहरम अली जी, मोहरम अली छा कंदा आहियो? मां हीअं त हारी आहियां, मुंहिंजो मां स्टडी कई आहे। जी जी। हूअं छा कयो आहे, डिग्री कई आहे तव्हां? जी जी, न मैट्रिक पास कयो आहे। अच्छा मैट्रिक पास कयो, सही आहे सर। हारी त पोइ माना पोरियत अल्लाह साईं जो पहिरियों दोस्त आहे न। सो तव्हांखे एप्रिशिएट था कयूं। कीअं पियो हले ॿनी ॿारो कमकार, फसल जी पोज़ीशन छा आहे, छा पियो कयो अथव, छा सीज़न थी हले? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पिया। तव्हां ॾे हाल फसल जी छा पोज़ीशन आहे? फसल साइड लॻा पिया आहिनि। अच्छा फ़िलहाल न आहे, पोख वोख कुझु कोन अथव? न कणिक पोखी आहे न। अच्छा कणिक, बिल्कुलु कणिक, बिल्कुलु सही। वाह वाह। छा चवणु चाहींदो? प्रोग्राम में कॉल कई आहे, सेठार जा वारनि सभिनी दोस्तनि खे सलाम चऊं था। ऐं सेठार जा लाइ को सेठार जा में कहिड़ी शयूं मशहूरु आहिनि सर? जी साईं, सेठार जा में साईं अहिड़ी काई मशहूरु त कान्हे। खाइण जे हवाले खाऊं का अहिड़ी का मशहूरु कुझु खाइण माओ कुझु कीअं खाइण पीअण जे हवाले खाऊं? जी जी, सेठार हलवो मशहूरु आहे ॾाढो। अच्छा हलवो मशहूरु आहे सेठार जा जो? जी जी हा। वाह साईं वाह, वाह साईं। माण्हू बि सुठा आहिनि, तव्हां मोहबती माण्हू। का फरमाइश आहे, को मैसेज आहे अव्हां जो? न साईं कोई मैसेज कोन्हे। मैसेज इहो ई आहे त सभिनी ॿारनि खे जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि, ऐं मुंहिंजा प्यारा जेके दोस्त आहिनि सभु अल्लाह करे सभु ख़ुशि हुजनि। आमीन 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 आमीन। ठीक है। सॉन्ग पे लेके जो असांजे लाइ कहिड़ो? शमन अली मीरा जो को बि सॉन्ग हुजे। शमन साहब जो? जी जी हा। ठीकु आहे, सही आहे, कोशिशि कयूं था सर। बिल्कुलु। लख कुर्बा मुंहिंजा मोहरम, लख कुर्बा मोहबतूं ये क़ाइम है दाइम। थैंक यू सो मच। असां साईं बि सेठार जा बिल्कुलु नालो नौशर फिरोज़ वारा, कंडियारे वारा, मोरो वारा, मोरो शहर वारा, दादू मोरो पुल वारा, दादू शहर वारा असांखे कॉल करे सघनि था। हेॾो बांदी दौड़ इहो जेको रोड हलंदो आहे, कोटजी वारो, कुंभन वारो, बोज़ार वारा, नंढा बोज़ार, वॾा बोज़ार, इहे बि कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम में। ॾाढो मज़ो ईंदो आहे प्रोग्राम में। जेके जेके दोस्त कॉल कंदा उन शहर जो नालो वठंदासीं, जेके रहिजी वियो नालो ॿुधाईंदा हलो। जे सेठार जा पाईंदा बिल्कुलु असां पिक कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में नालो। ऐं सुठा सुठा गीत बि प्ले कंदासीं, सुठो सुठो म्यूज़िक प्ले कंदासीं। ऐं म्यूज़िक हमेशह कोशिशि कंदा आहियूं भलो म्यूज़िक प्ले कंदा आहियूं, ताकि वीडियोज़ सुठा मिलनि, तव्हांखे ऑडियो सुठा मिलनि, जीअं तव्हांजो मूड फ्रेश थी वञे। वरी ख़बर आहे सुभाणे जो कमकार स्टार्ट आहिनि। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम खे जॉइन करे सघो था, फीडबैक ॾेई सघो था, कॉल करे सघो था, मैसेज करे सघो था। सो आउं सभिनी खे वेलकम चवंदुमि, भलीकार चवंदुमि। जेके जेके दोस्त कॉल कंदा, मैसेजिस कंदा, उन्हनि खे खणी हली तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे खोड़ सारा गीत बि रेडी हूंदा, गीत बि तव्हां लाइ प्ले कंदासीं, मज़ो बि कंदासीं, हाल वाल बि कंदासीं। जेके तव्हां बि कुझु करणु चाहियो था, शेयर करणु चाहियो था, बिल्कुलु डू कॉलर्स। नंबर आहे 02135388202 ते कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम शामिलु थियो। ऐं हिकिड़ो असां हलाईंदासीं हिकिड़ो ख़ूबसूरत गानो, ख़ूबसूरत गाने खां पोइ जाना कचहरी कंदासीं। पोइ बसि काॾे बि न वञिजो। मां त हमेशह चवंदा असां सां गॾु जुड़िया रहो, हलंदा हिकिड़े गाने जी तरफ़। वेलकम बैक वीयर, वेलकम बैक टू शो में ख़ुशामद भलीकार। जेके कॉल करणु चाहियो जल्दी कॉल कयो। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था। जेके जिते कॉल कयो, सखर वारा, शिकारपुर वारा, खैरपुर वारा, रानीपुर वारा, टंडो मस्ती वारा,
ऐं जेको आहे हलणनि वारा हलणी शहर वारा कॉल करे सघो था। उन खां अॻिते हलंदासीं असां कंडियारे वारा कॉल करे सघंदा, बरिया शहर वारा कॉल करे सघंदा, करूंडी वारा कॉल करे सघंदा, फैज़गंज वारा कॉल करे सघंदा। जेके बि जिते जिते कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो। ऐं अॼु असांखे तव्हां पंहिंजे शहर जे बारे में ॿुधायो, कुझु कचहरी कयो, कुझु हाल वाल कयो, छा हाल आहिनि, छा हालात आहिनि, छा पियो थिए, छा ख़बर चार आहे, उहे बि असांजे प्रोग्राम में अपडेट ॾींदा अचो। ऐं आउं चाहियां थो सभिनी दोस्तनि खे कॉल ते खणंदो अचां पंहिंजे प्रोग्राम में। जे सभिनी कॉल हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। जी अदा केरु? क्या हाल है? खुश हो? सब खैर ठीक ठाक, तुसा ॿुधायो, खुश हो? खैर है, अमन है, दुआ है। तू ॿुधा, तू सुञाती न मेनू? भाई फोन ते आवाज़ ते सुञातमि, बाक़ी त हूं न सुञातमि बिरा। अरे यार, मैं अब्दुर्रहमान चावड़ा गले अब्दुर्रहमान छा हाल आहे? अब्दुर्रहमान तू बिरा सरप्राइज तो दे यार प्लीज। क्या करूं यार, कदे फिराकी ॻाल्हायूं, कदे सिंधी ॻाल्हायूं, कदे बरोच की ॻाल्हायूं। तेरी मर्जी है बा, तेरी मर्जी है दा, तेरी मर्जी है। क्या हाल है? खुश है दा? सब खैर ठीक ठाक, तुसा ॿुधायो? सब खैर ठीक ठाक, सब खैर। अल्लाह दे था। तेरी टीम खुश लगी पई है, केटीएम दी, कशिश टीवी दी, सॼी टीम खुश लगी पई है दा, सॼी टीम खुश लगी पई है, सफ़ा खुश है। मेरे को भी यार मानू तंग करने पे ना कैसे रिसीवर खराब था दे, कशिश देखूं, को ड्रामे देखूं, खेरा देखो, पथदोर के ड्रामे देखूं। हाँ ना बिल्कुल, तू रिसीवर ठा दे न उना को मारी खारा दारा मारी सेट कर देना, माने क्या करूं। तो सब खारे ते ॾिसदे पइन या? हाँ सही, खारे हल दे ना, केबल भी लगल, खारे भी लगल, मैं जको आके ना ठार में। हल यार, वाह वाह, वॾी ॻाल्हि कई अॼु मन खारे ते ॾिसदे पइन, वॾा ॻाल्हि है बराबर। वॾे खारे ते हलदे न, सिंध टीवी हलदी है, केटीआर हलदा, कशिश मेरा टीवी सब हलदे। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि है, ॾिसदे पे पंहिंजे चैनल आहिनि सभु ॾिस। मारी छा ॾिने ओरे पाड़े को क्या करूं मारी। न भलाई कर, ॾाढी सुठी ॻाल्हि है, सुठी ॻाल्हि है। माण्हू या खैर है, को गाना ॿुधा मनता लाठा दा। ॿुधाए भला तुसा ॿुधाओ। न रहंदे तू न रहंदस मां, न रहंदो कुझु विड़ो छाले, ओ फतक हिकु यार जो नालो, दुनिया में कुझु बि न रहंदो, न रहंदे तू न रहंदस मां, न रहंदो कुझु विड़ो छाले। यार वाह वाह साईं वाह, तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठी ॻाल्हि। थैंक यू शोएब कराची 110। वेलकम टू स्टूडियो। सो ॿियो तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था, नंबर आहे 0213538882 ते कॉल करे सघो था, मैसेज ते करे सघो था सोशल मीडिया जे हवाले खां। ऐं आउं चवां जेके दोस्त आहिनि जिते ट्यून आहे, जिते कहिड़नि ॻोठनि में शहरनि में हले पई, त उहे बि असांजे प्रोग्राम में कॉल करे सघनि था। असांखे कॉल करे ॿुधायो, असांखे अपडेट कयो, त जीअं असां तव्हांखे जॉइन करे सघूं, तव्हां जूं ॻाल्हियूं खे ॿुधी सघूं, तव्हां सां कचहरी करे सघूं। ऐं सभिनी दोस्तनि जूं कचहरियूं हाल वाल ॿुधी वञूं, ॾाढो मज़ो ईंदो उन दोस्तनि कचहरियूं न ॿुधाईंदी, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। त जेके दोस्त वेठल आहिनि, सखर वारा कॉल लाइ ख़ुशि हूंदा कनि, शिकारपुर शहर वारा चाचो कॉल कंदो, ॾाढो सुठी कचहरी थींदी, ॾाढियूं आखाणियूं ॿुधाईंदो हुयो। ऐं लाड़काने चाचो पंजो दड़े वारो चाचो हमेशह गॾु हूंदो आहे, असां जॉइन हूंदो आहे, कल्ह बि ॾाढो इंतज़ारु कयो हुन। ऐं मोंद दड़े वारा, ॾोकरी वारा, जेके जिते आहियो तव्हां कॉल कयो, असां सां कचहरी कयो, असां सां हाल वाल कयो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ऐं तव्हांजो पंहिंजो आहियां, ॾाढो सुठो लॻंदो जॾहिं तव्हां असांखे कॉल कंदव, जेको फीडबैक ॾींदव। जी हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। सब खैर ठीक ठाक। चाचा हाणे तव्हांखे यादि कयो, चाचा ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, मज़े में आहियो? सभु ख़ैर लॻो पियो, अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायां ते कनि सूफ़ी कलाम, हिकिड़ा ॿिया कलाम बि प्ले कया। हाँ मैं नालो त खयों चाचा हुनजो, अदीअ जो, नंढड़ीअ जो नालो खयो बिल्कुलु। हाँ तव्हांजी महिरबानी आहे, पर सूफ़ी कलाम न आहे छा कोई? सूफ़ी कलाम कोन्हे आहे चाचो, पंजे दरिया जेको चए थो भला सूफ़ी कलाम साड़ भाई ॾिसो था साईं। तुफ़ेल बि ॾिसूं था, मांझी ॾिसूं, मांझी मतिलबु मुश्किल हुजे, मांझी तुफ़ेल संजराणी मथां हुजे, ॾिसूं था सूफ़ी कलाम। ॿियो छा ख़बर चारा, छा हाल वाल आहिनि, छा नओं ताज़ो आहे? सभु सुठो। अच्छा माशाअल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। हा हा अच्छा वाह वाह, सभिनी खे सलाम चऊं था, सभु बसि दुआ कंदा कयो चाचा। ज़ुबैर साहब वरी मैसेज कयो आहे, को फरमाइश वरी कोशिशि कयूं था चाचा, प्ले कयूं था।
धन्यवाद तव्हां ख़ुशि कंदो दिलि को। मां कल्ह फोन कई मागा साहब उहो बीमार वीचारो बदन सारा मुंहिंजो दोस्त आहे घटि हो, हाँ हाँ अच्छा उनखे दुआ मागा साहब बि ख़ुशि थी वई। अल्लाह पाक उनखे सिहत ॾे, अल्लाह पाक साईं सिहत अता कर फरमाए तव्हांजे दोस्त खे। जी साईं जी ठीक है, मेहरबानी मेहरबानी। जुबैर अमन जरवार साहब मैसेज किया, मजहर भाई आज आप मेरे लिए सॉन्ग प्ले ज़रूर करना। अदा बिल्कुल कोशिश क्यों था जुबैर, तव्हांजे लाइ कलाम प्ले क्यों था, बिल्कुल प्ले क्यों था, डोंट वरी, वी विल ट्राई टू प्ले अ सॉन्ग फॉर यू गाइस। सो डू कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, में शामिल थी सघो। जेके जेके दोस्त हो जिते जिते आयो असांजे प्रोग्राम अटेंड खणो, असांजे प्रोग्राम में कॉल कयो, असां सां कचहरी कयो, हलवाल कयो, ॾाढो मज़ो ईंदो तव्हां सां कचहरी कंदे। सो कॾहिं कॾहिं न ज़िंदगीअ में जेको आहे खोड़ सारा लम्हा, खोड़ सारा मोड़, खोड़ सारा शयूं ईंदियूं आहिनि जो इंसानु चवण त घणो चाहींदो आहे, पर चवंदो आहे ठीकु आहे सही आहे। सो अॼु मां तव्हां सां ॿुधणु, तव्हां खां ॿुधणु थो चाहियां त तव्हां छा था सोचो, छा था चाहियो, छा सम्झो था। हिकिड़ी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम सर। वालेकुम सलाम। जी अदा केरु? गुलजान लाशारी जैकाबाद सर। केरु अदा? जैकाबाद खां केरु था ॻाल्हायो अदा? गुलजान लाशारी सर। इम्तियाज़ लाशारी? गुलजान 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 लाशारी। गुलजान कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? सर खैर ठीक ठाक बात तव्हां छा ख़बर चार आहे, कीअं आहे मौसम जेको आहे जैकाबाद जो? मौसम टाइट आहे माशाल्लाह, शुक्र आहे सर। तव्हां ॿुधायो कीअं तबियत सर? फर्स्ट क्लास। ॾींहं जो गर्मी थींदी हूंदी, अॼु ॾाढी गर्मी कराची में यार। हा सर अॼु हिते बि हुई मिली थोरी घणी। हा न कराची जी सर। अच्छा छा पिया कयो, छा ख़बर चार आहे, छा हाल वाला? ख़बर त ठीक लॻा पिया आहियूं बसि। जैकाबाद जी मशहूर शइ कहिड़ी आहे खाइण में, खाइण पीअण वाले खां? जैकाबाद जा साईं असांजा माण्हू मशहूर आहिनि, मोहबत मशहूर आहे असांजी। सर वाह वाह, उन्हनि खां अलावा खाइण पीअण मशहूर न आहे कुझु बि? सर खाइण पीअण में कोई मशहूर न आहे? चलो ठीकु आहे, थैंक यू गुलजान, थैंक यू सो मच। जैकाबाद वारनि सभिनी खे सलाम, ॾाढा मोहबती माण्हू आहिनि। हिकिड़े ब्रेक ॾियलंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि कचहरी कंदासीं, काॾे न वञिजो, रहजो सां गॾु। चंद्रो न कहजो यार पखियड़ा, चंद्रो न कहजो यार, चंद्रो न कहजो यार पखियड़ा। वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशामदीद चवंदा, भली कार चवंदा। यू कैन कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, बी द पार्ट ऑफ द शो, डू कॉल अस एंड थैंक यू सो मच एवरीवन जेके जेके कॉल्स कयो था ब्रेक में, पर मां कॉल वठां थो, हाणे प्रॉमिस आहे कॉल थोड़ा। जी अस्सलाम वालेकुम। साईं सभु ख़ैर आहे, ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे? साईं अल्लाह ठीक ठाक माद है करो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो बाबा सदर से सर? जी सर, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? जी दरगाह लश्कर शाह खां गोश्त दरगाह लश्कर शाह खां शहर असांजी सिटी मीरपुर ख़ास आहे साईं। मीरपुर ख़ास वारनि सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम, तव्हांजे ॻोठ वारनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, छा हाल वाला, छा ख़बर चार आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ख़ुशि प्यार वेठा आहियूं, तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो बाबा? सभु ख़ैर लॻो पियो आहे, तव्हां ॿुधायो छा ख़बर चार आहे चाचा, छा हाल वाला, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी बसि मिड़ई ॾाढी ॾुखी पई गुज़रे, छा करियो, महांगाई जाम थी वई आहे। सर बसि छा कजे, महांगाई त आहे, हाणे छा कजे, मुंहुं त ॾियणो आहे न सर। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर, दुआऊं फज़ला, छा ॿुधणु चाहींदो, छा चवणु चाहींदो, को मैसेज, को ॻाल्हि, को पंधु, को हाल वाल? साईं मैसेज इहो आहे त असां ॿाहिराड़ी में रहूं था, तव्हांजी जेको आहे सो इहा जेके आहे सो पेटीएम ते सिंगुलर घटि था अचनि, इहा असांजी मैसेज आहे त इन थोरी सर्विस खे वधायो वञे तव्हांजी महिरबानी। असांजी सर्विस वधियल आहे, इहो जेको तव्हांजो केबल ऑपरेटर आहे न उहो मसइलो कंदो हूंदो, सर्विस वधियल आहे असांजी, पर आउं पोइ बि तव्हांजी कंप्लेन खे नोटिस कयां थो, उन ते अमल कयूं था, कुझु न कुझु चऊं था माण्हुनि खे। हा साईं तव्हांखे अलाह ख़ुशि रखंदो, मदीना ॾाढा प्यारा पिया लॻो। सर दुआ कंदा कयो, सर दुआ कंदा कयो। साईं अलाह साईं तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾे। आमीन 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 आमीन। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्लाह जा एहसान दुआ लॻी पए, मालिक जा करोड़े करम लॻा पिया आहिनि। चलो चलो, हमेशा ख़ुशि ऐं आबाद हुजो अदा, हमेशा आबाद हुजो। साईं हिकिड़ी गुज़ारिश आहे। हुकुम कयो। हुकुम कोन्हे, अर्ज़ु आहे त असांखे मांझी फ़क़ीर ट्रैक को ॿुधायो। मांझी फ़क़ीर जो असां वटि मुश्किल हुजे, पर हिकिड़ो सोरह फ़क़ीर जो ट्रैक आहे जेको चाचे 5 देर वारे बि चयो आहे, तव्हांजे लाइ बि प्ले था कयूं, मुंहिंजो फेवरेट कलाम आहे, सूफ़ी कलाम आहे। ठीकु आहे सर, थैंक यू सो मच। सो वेल, ॿियूं बि कॉल कंदा रहो असांखे, जेके जेके दोस्त कनि था कॉल, उन सभिनी दोस्तनि जी कॉल वठूं असां पंहिंजे प्रोग्राम में। अमीर चाटियो साहब, बॉस खे त वठो, असद साहब खे कॉल ते वठो।
फिर अचे लाइव अचे साड़ भाई लव यू यार, वाह जो माण्हू आहे साड़ तो त छाहे दोज़ख छाहे छॾे इहे वीचार जन्नत छाहे। Well guys, you can call us number 0213538820 ते कॉल कर सघो था। बहितरीन म्यूज़िक तव्हांखे ॾिसण ऐं ॿुधण लाइ मिलंदो आहे कशिश टीवी ते। ऐं जॾहिं टे लाइब्रेरी ॾिसंदो आहे एॾा ख़ूबसूरत कलाम, एॾा ख़ूबसूरत गीत, तव्हां सां छा हलवाल कजे, छा ख़बरचार कजे। सो वेल हमेशा पंहिंजनि प्यारनि सां मोहबत कयो, पंहिंजनि दोस्तनि सां मोहबत कयो, पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे मौसमनि जो ख़्यालु रखो। सो इहा ई ज़िंदगी आहे। टाइम प्यार ऐं मोहबत सां गुज़ारियो, टाइम प्यार ऐं मोहबत सां गुज़ारियो, मोहबत कयो, मोहबत ॾियो, मोहबत वठो, इहो ई सभु कुझु आहे। सो कोशिशि कयो ज़िंदगीअ में हमेशा पॉज़िटिव रहो ऐं जेको आहे पॉज़िटिव रहंदो ॾाढो मज़ो अथव ज़िंदगीअ में। को टेंशन न आहे, जेको तरक़ी करे थो ख़ुशि थियो, जेको वञे थो छा चवंदो आहे दुआ जो जेको आहे जो जेको अचे उनखे बि दुआ, जेको वञे उनखे बि दुआ। ज़िंदगीअ में ॾियणु सिखो, ॾियणु शुरू कंदो तव्हां गचणु शुरू थी वेंदो। इहा ज़रूरी यादि कजो मुंहिंजी ॻाल्हि, जेतिरो ॾींदो ओतिरो ईंदो। कॾहिं कॾहिं प्रॉब्लम असां सां बि थींदा आहिनि, खुटी पवंदा आहियूं, मामलात आहिनि ज़िंदगी जा, कारोबारनि सां छा कजे, बट सर छा कजे, काॾे वञे छा कजे। जल्दी जल्दी कॉल कजो। राजा अलाए किथे आहे यार, राजा बि ॾाढो भलो माण्हू आहे। राजा खे कॉल आहे, केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं ठीकु आहियो? हा सभु ख़ैर ठीक ठाक। केरु था ॻाल्हायो? अदी ख़ुशि आहियो? जी हा ठीकु आहे, तव्हांजी दुआ आहे। अदी छा पचायो अथव भला? जी मुर्गी। अदी बोड़ मानी या माना बोड़ मुर्गी आहे, माने कई माने। अरे अदी सफ़ा ॾाढी सिक लॻी आहे बोड़े। काथों कॉल कई अदी? काथों? अदी हाणे कराची में असां हिते खाई खाई पिज़्ज़ा ॿिया खाई छा कयूं हाणे, बोड़ मानी सिक लॻी आहे न। जी जी। अदी किथों कॉल कई? जी अदी किथों कॉल कई आहे, कहिड़े शहर खां? डोकरी हा। डोकरी खां। अॼु मां डोकरी जो नालो वरितो, डोकरी वारनि कॉल कई। वाह वाह। डोकरी जो मौसम कीअं आहे अदी? ठीकु आहे, मौसम सही आहे? बिल्कुलु सही आहे, नॉर्मल आहे, बाहर जी मौसम आहे सुठी। हा बाहर जी मौसम आहे बिल्कुलु तमामु सुठी। छा चवणु चाहींदव, कंदा छा आहियो तव्हां? जी हाउस वाइफ आहियां ऐं जेको आहे सो हिन महिल मूंखे बरकत अली जो कलाम ॿुधणो आहे। कहिड़ो 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 कहिड़ो? अच्छा अच्छा, तूं मुंहिंजो सनम आई। अच्छा वाह वाह। जी जी जी। अच्छा चलो चलो चलो, कोशिशि कयूं था तूं मुंहिंजो सनम आई। महिरबानी अदी, दुआनि में यादि अदी, दुआनि में यादि। बोड़ मानी मुर्गी पचाईंदी, मानियूं पचाईंदी। ठीकु आहे अदी, ॾाढी सिक लॻी आहे। अम्मा खे चवंदो मां बि तव्हां ॾाढी सिक लॻी आहे बोड़ मानी। हा दा ॻाल्हि पिया कयूं, असां कचहरी पिया कयूं, हाल वाल पिया कयूं। तव्हां कॾहिं कॾहिं कचहरी कंदे ॾाढो मज़ो ईंदो आहे न। छो असां अॼु ॿियनि शयुनि में वञूं, जेको आहे तव्हां सां कचहरी कयूं, इहा ई सुठी ॻाल्हि लॻंदी आहे, इहा ई मोहबत लॻंदी आहे, इहो ई हिकिड़ो फील थींदो आहे। हाय अदा कैसे हो? अदा बोल अदा बिल्कुलु था। शबीर साहब खे गानो डेडिकेट कंदा, एसपी साहब खे। हीअ असीं ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख्वाब हुयो या ख़बर केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? दुआ सभु ख़ैर साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि ख़ैर, तबियत सही आहे? सभु ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां ॾियो हलल, छा ख़बरचार आहे, छा हाल वाल आहे, छा नओं ताज़ा? बाबा घुमूं फिरूं था, तव्हां अचो न था, अचां मैं तव्हांखे तयारी। सर हाणे हैदराबाद अचणु पंहिंजो थिए कोन थो, पाण में थियूं सफ़ा सुस्त लॻे थो मूंखे। हितां वेंदा हैदराबाद विच में पए थो न। न वञा ई कोन थो न काॾे, वञा त अचां न, वञा ई कोन थो। कराची में यको हथी को लॻो पियो आहे कराची। पर हाणे आहे प्रोग्राम, मूंखे गानो बि शूट करिणो आहे, प्रोग्राम आहे, इंशाल्लाह कयूं था, को न को सिस्टम कयूं था। अचो मुलाक़ात करियूं तव्हांखे यार। हाणे चांहि त असांजी पियो, पंहिंजे हथनि सां तयारी ओहो हथ सां हथ ला साईं ॾिना, पाण ई पींदा। तव्हां चांहि पीआईंदो, तव्हांजी पींदासीं सर। ओहो वाह 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 साईं, वाह वाह वाह। छा फरमाइश आहे, छा ख़बरचार आहे, छा हाल वाल आहे? साईं सभु ख़ैर आहे, दुआ बस तव्हांखे यादि कंदा आहियूं। काल लॻी वई, ॿ टे कालूं कई तूं। वाह साईं वाह। इहे साईं बसि कालियूं पयूं लॻनि थियूं, सन थियूं, छा कजे सर? राजा वांगुरु छा कजे ज़बरदस्त आहे सर। उहो भले छा कजे, पर मां चवंदो कुझु न कुझु ज़रूरु कजे। कजे ज़रूरु आहे ज़िंदगी साईं, कुझु न कुझु कजे ज़रूरु। हा कुझु न कुझु ज़रूरु कंदो आहियां। आई ऑलवेज ट्राई टू डू समथिंग सर। जी जी ठीकु आहे न? ठीकु आहे सर। सर दुआनि में यादि। हा असांखे बि दुआनि में यादि अचो त नमाज़ हलूं, नमाज़ जो टाइम थी वियो आहे। बिल्कुलु नमाज़ बिल्कुलु ईंदासीं, पर तव्हां हाणे पढ़ो त मुंहिंजा ज़रूरु दुआ कजो। हाज़िर हाज़िर कुर्ब। ओके ओके। इरशाद अली सेठार साहब, थैंक यू सो मच सर। सचल गुट का तव्हां कई आहे, गानो बि डेडिकेट कंदासीं।
कीअं आहियो? ख़ुशि आहियो? माइट मिठड़ा, तबियत ठीकु आहे? सर ख़ुशि हुजो। त छाहे दोज़ख छाहे छॾे हले मज़र नालो ॾुखियो साईं, वाह वाह। सो जल्दी कॉल कयो था। केरु आयो, किथे आयो, छा हाल वाला, छा ख़बर चारनि, छा हाल वाला नओं ताज़ो, कीअं पे गुज़रे ज़िंदगी तव्हांजी, कीअं, छा हाल वाला? सो आउं सभिनी दोस्तनि खे चवां थो, जिन जिन दोस्त छा न लाड़काणे शहर वारा भला किथे हो, लाड़काणे वारा, लाहौरी मोहल्ले वारा, ऐं जेको आहे इहो चांडका वारो रोड जेको आहे अलमंसूर ते भई मानी चांहियूं पींदा हुआसीं, कचहरियूं कंदा हुआसीं, उहे ई कयो भला। काॾे वञूं, छा कयूं? दोस्तनि सभिनी खे चऊं था, नए देरे वारा, रते देरे वारा, वो बि असांजे प्रोग्राम में कॉल कयो। कशिश ते ख़ूबसूरत गाना तव्हांखे ॿुधायूं पिया ऐं ख़ूबसूरत गाना प्ले थियनि पिया। उमेद कयूं ज़रूरु तव्हां इंजॉय कंदा हूंदो। जे तव्हां बि शेयर करणु चाहियो था, डू कॉल अस। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। उनखे अलावा ऐं जेको आहे अॼु असां कहिड़ा शहर रहिजी विया आहिनि। अच्छा, ठट्टो बि थी वियो, मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट थी वियो, टंडो अलाया डिस्ट्रिक्ट थी वियो, एॾे सभु डिस्ट्रिक्ट थी विया, उमरकोट थी वियो, नंगर पारकर थी वियो, रतनौर थी वियो, शोर थी वियो, जेके जिते आयो सभिनी खे सलाम, खोड़ सारो प्यार। असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो, असांजे प्रोग्राम अटेंड करो। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सरकार। सर फर्स्ट क्लास, ठीक ठाक। तव्हां जो अहवाल, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मदर साहब ख़ैर आहे, दुआ फर्स्ट क्लास। राति तव्हां कलाम हिकिड़ो फरमाइश कई न ॿुधायो आहे? कहिड़ो? उर्फ चाटियो ग़रीब यारी का यार चढ़ियो अल्ताफ सर इहो असां वटि आहे ई न, असां पंहिंजा प्रोडक्शन जा गाना न सर। मसलो इहो तव्हां फरमाइश कंदा उहे गाना जेका असांजी प्रोडक्शन में न हूंदा आहिनि, उहे कुझु पेड गाना आहिनि, ॿिया आहिनि, उन करे पंहिंजी न हूंदा आहिनि न गाना, उहे हलंदा आहिनि। सो तव्हांखे ॿिया गाना ॿुधायूं था न। मुंहिंजो फौजिया सुमरियो को ॿुधायो भला, फौजी गानो। ठीकु आहे, कोशिशि कयूं था, फौजिया ॿुधायूं था तव्हांखे सर। चलो ठीकु आहे। साईं शाइरी ॿुधो थोरी भला। हा ॿुधायो, शाइरी ॿुधायो सर, ॿुधायो। पायूं भाकुर केस ताईं दम हयाती, हा के सिक में मुंहिंजी सिधी पई छाती, हा लिखा तो देर लाती अजीब पंहिंजे इल्ताफ़ खां। अल्लु ॿिया अजीब पंहिंजे इल्ताफ़ सां। वाह सर वाह, वाह सर वाह। ॿ खणी बीठा हो। हा सर वाह सही वाह, वाह 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 वाह। लॻड़ो आहे हिकिड़ो जानी मुंहिंजो प्यारो पुटु आहे जानी। अच्छा माशाल्लाह, सही आहे सर। छा पियो चए जानी? हा उहो बि तव्हांखे सलाम थो ॾे। 5 साल जो आहे, ख़ैर सां हाणे पढ़ायूं पिया। सही आहे माशाल्लाह, सही आहे। पढ़ायोसि सर। हा बिल्कुलु, दुआ घटि तव्हांजी। ॿियो ख़ैर सर पढ़ाइजो ज़रूरु, पंहिंजे ॿार खे ज़रूरु पढ़ाइजो, पढ़ाई ज़रूरी आहे। ठीकु आहे सर। पर असां पढ़ी नौकिरी वरिती आहे, ज़रूरु हुनखे पढ़ाइणो आहे न सर। सर पढ़ी नौकिरी वठो सर, नसीब वॾी ॻाल्हि अथव, नसीब अलाह से भलो करे सर। जी जी महिरबानी सर। सर ये मेला नसीबनि जा सर, महिरबानी। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक शो में तव्हांखे ख़ुशामदीद भलीकार। जेके तव्हां बि असांखे जॉइन करणु चाहियो था, कॉल करणु चाहियो था, यू कैन कॉल अस। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। सो ॾाढो मज़ेदार कलाम चाचा, पंजे दरे वारा मज़ो ॾाढो मुंहिंजो फेवरेट कलाम अथव इहो। मैं आया मुख वेखण। सो जेके दोस्त असांजे अदा इरशाद तव्हांजो मैसेज आहे, कोशिशि करे इहो बि गानो प्ले कंदासीं। इहो ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में गानो प्ले कंदासीं, तव्हांखे पार्टिसिपेट कंदासीं। तव्हां पार्टिसिपेट थी चुका हो, सचल ॻोठ वारा पार्टिसिपेट थी चुका हो। ऐं जेको आहे जेके दोस्त आहियो, जिते आहियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हां बि कॉल करे सघो था। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में हिसो वठी सघो था। ऐं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम केरु किथे आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, मज़े में आहियो, तबियतूं ठीकु आहिनि, ख़ुशि ख़ैर ॿार सभु। सो ईअं अटेंडेंस खणो, ईअं ई कॉल कयो। अॼु असां सां उहो शख़्सियत गॾु आहे, यू नो, बट बिकॉज़ मूंखे उहो एप्रिशिएट कयो, मां लाइव आहियां। ज़िंदगीअ में जिन माण्हुनि मूंखे सरप्राइज़ कयो आहे न, हिकिड़ी मूवी विल स्मिथ जी आई एम लेजेंड, उन में चयो त फ्यू पीपल सरप्राइज़ मी। उन मां हिकिड़ो माण्हू आहे डॉक्टर असद इसाक, एंड ही इज़ माई लव। ऐं जंहिं माना मूंखे पंहिंजे भाउ वांगुरु, सॻे भाउ वांगुरु मूंखे मतिलबु सपोर्ट कयो, ऑलवेज गाइड मी थ्रू द वे। सो बोस जी मजाक boss, love you boss, you are live. Love you too boss, when will you get married boss? It was a unique surprise literally. Oh my god boss, किथे on the way कराची आयो या बचा बंद टपंदा हो, चेंज थींदा हो तव्हां? on the way बेरिया टाउन पे वञा। अच्छा बोस, लगे तो राणा साहब ॾे वञो पिया सर। हा एग्जैक्टली उगे गई पे वञा बोस, बस चेंज थी, यू आर चेंज बोस। बोस लव यू को गानो प्ले कयो तव्हांजे लाइ। गानो तुंहिंजूं यादूं ऐं यके ॻाई। बोस छो भला तव्हां ॾिठो न सखर शिकारपुर थी चो बोस। तुंहिंजूं यादूं ऐं यके ॻाई। ओके बोस, ही गानो डेडिकेट कयो तव्हांखे। लव यू, अल्लाह ब्लेस यू, लव यू सो मच बोस, लव यू सो वेल, थैंक यू सो मच।
सर खोड़ सारा माण्हू आहिनि जेके लाइफ में हमेशह तव्हां दे ऑलवेज स्टैंड बिहाइंड यू ऐं उन्हनि माण्हुनि खे एप्रिशिएट कयो जेके माण्हू तव्हां सां लॉयल आहिनि जेके माण्हू तव्हां प्यार कनि था उन्हनि खे हमेशह सपोर्ट कयो उन्हनि सां हमेशह काइंड रहो उन्हनि सां हमेशह हमेशह मोहबत कयो मोहबत ॾियो मोहबत वठो इहो ई सभु कुझु आहे ऐं जेको आहे लाइफ इज़ ब्यूटीफुल सो जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे 02135383202 ते कॉल करो हिकिड़ो ब्रेक तरफ़ ब्रेक खां पोइ वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो जेके तव्हां बि कॉल करणु चाहियो त बिल्कुलु कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था असांजी कॉल्स अची रहियूं आहिनि प्रोग्राम में कॉल करंदा आहियो तव्हांजो फीडबैक बि शामिलु कंदा यू कैन सेंड अस योर फीडबैक जेके जेके ॻोठ शहर रहियल आहिनि उन्हनि जा नाला ऐं खयां उहे बि असांजे प्रोग्राम में कॉल कनि असां सां कचहरी कनि असां सां हाल वाल कनि सो जल्दी फीडबैक ॾियो कॉल कयो कचहरी कयो हाल वाल कयो म्यूज़िक ॿुधाईंदासीं तव्हांखे हाल वाल कंदासीं तव्हांजा खोड़ सारा अदा सभिनी जा गाना प्ले थींदा जानी जिन जिन मैसेजिस कया आहिनि जिन जिन कॉल कयो उन जा गाना ज़रूरु प्ले थींदा सो अॼुकल्ह जेको आहे न फरमाइशूं ॾाढियूं अची वियूं आहिनि इलाही फरमाइशूं अचनि माण्हू खे कजे त कजे छा माण्हू ॾाढा मुफ़ाद परस्त थी विया आहिनि माण्हू कमु कनि था अचनि था जॾहिं कमु पवंदो कूड़ ॾाढो था ॻाल्हाइनि अॼुकल्ह सो वेल जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे 0213538 भाई कंहिं पर्सनली हेठि पियो कंहिं अहिड़ी ॻाल्हि न आहे जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजो फीडबैक ॾेई सघो था ऐं उनखे अलावा द मैसेजिस खोड़ सारा आया आहिनि खोड़ सारा मैसेजिस दादा जरवार साहब तव्हांजो बि तव्हांजा मैसेजिस बि अचनि था जरवार साहब ज़ुबैर अहमद जरवार साहब तव्हां लाइ को गानो प्ले कयूं था तव्हांखे डेडिकेट कंदा जो गानो प्ले कंदासीं तव्हांखे डेडिकेट कंदासीं ऐं इरशाद खे डेडिकेट कंदासीं शबीर साहब खे डेडिकेट कंदासीं ॿियनि खोड़ सारनि दोस्तनि तव्हांखे डेडिकेट कंहिं करणु चाहींदो तव्हां निदा खे डेडिकेट कंदो चलो ठीकु आहे सही आहे ओके दादा जेके जिते हुजो ख़ुशि हुजो बिल्कुलु सो कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं तव्हांजी कॉल्स ईंदियूं आहिनि फीडबैक मिलंदो आहे रियली इट्स इंजॉइंग इट्स फन सो जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे ओके कॉल अचनि पियूं कॉल वठी वञनि कॉल आहे हिकिड़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी साईं केरु था ॻोल्हियो किथां कॉल कई आहे शहर नवाबाद ज़िलो सांगत सर सर ज़िले सांगड़नि खे मां यादि कयो सर ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे खैर दुआऊं सभु खैरा मोहबतूं कुर्ब कशिश ॾिसूं पिया ॾाढो प्रोग्राम पसंदि आहे सर इहे महिरबानी बड़ी कोशिशि कंदा तव्हां सां कचहरी कंदो जेको अकेलो बि वेठो आहे टीवीअ साम्हूं हुनखे फील थिए त हुन सां कचहरी कयां थो हुन सां गॾु वेठो आहियां ड्राइंग रूम में वेठो आहियां को उताक ते वेठो आहियां खट ते वेठो आहियां कचहरो को हाल वाल अहिड़े क़िस्म जो करणु चाहींदो आहियां मां साईं ज़बरदस्त प्रोग्राम आहे असांखे तमामु घणो पसंदि आहे ऐं असां ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं हींअर कॉल जो तव्हां मौक़ो ॾिनो वॾी महिरबानी तव्हांजा साईं वॾा थोरा आहिनि तव्हांजी महिरबानी तव्हांजी महिरबानी अवां कॉल कयो पिया अवां ॻाल्हायो पिया अवां डिस्कशन कयो पिया इहे तव्हांजूं मोहबतूं तव्हांजो इख़लाक़ आहे तव्हांजो प्यार आहे तव्हांजूं मोहबतूं ईअं कंदा कयो सर हा मोहम्मद उर्स चांडे जे आवाज़ में को कलाम हुजे त ॿुधायो या उमरानी जो आवाज़ हुजे त ॿुधायो मां कोशिशि कयूं था सर ॾिसूं था को न को कलाम बिल्कुलु अवांजी मोहबतूं लख कुर्बा ईअं कॉल कंदा कयो फीडबैक न थैंक यू सर थैंक यू सो मच सो जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था खोड़ सारनि दोस्तनि जी फरमाइशूं मैसेजिस पैगाम खोड़ सारा प्ले कया आहिनि तव्हांजो बि लाइ प्ले कंदासीं जल्दी जल्दी कॉल कयो ऐं असांखे फीडबैक ॾियो तव्हांजी फीडबैक जी सख़्तु ज़रूरत आहे सो मां तव्हांखे छा ॿुधायां यार हिन दिलि जूं छा ॿुधायां तोखे मां यार ॻाल्हियूं टे चारि ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिलि जूं छा ॿुधायां तोखे मां यार ॻाल्हियूं टे चारि ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं सख़्तियूं ऐं सूर सदमा कावड़ मलाम तोसां सख़्तियूं ऐं सूर सदमा कावड़ मलाम तोसां दोराई छो तूं दिलबर से बार बार ॻाल्हियूं टे चारि ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं सो वेल गाइस यू कैन बी पार्ट ऑफ द शो यू कैन कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम शामिलु थी वञो ऐं असां अटेंडेंस खणो ऐं अॼुकल्ह बहार जी मौसम आहे बहार में ॾाढो मज़ेदार हिकिड़ो बहार थी वञे दिलि बि बागो बहार थी वञे पर मन में मज़ो ज़रूरी आहे मन में मज़ो हूंदो सभु शइ वणंदी सो मन में मज़ो पैदा कयो ऐं कॉल कयो ऐं फरमाइशूं ऐं फीडबैक ऐं तव्हांजो पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं असांजो गानो न हलियो अदा हलंदो अदा ज़रूरु हलंदो सभिनी जा हलंदा सर सभिनी जा हलंदा थोड़ी सर सुकून थोरो सुकून सो अदा छा कजे छा कयां शहर जूं
रोशनियूं न वणियूं दिल भरियूं न बढ़ियूं। सो वही दादा जल्दी जल्दी कॉल कयो, फीडबैक कयो ऐं पंहिंजनि आर्टिस्टनि खे ज़रूरु सपोर्ट कयो, पंहिंजनि आर्टिस्टनि खे ज़रूरु प्रमोट कयो। तव्हांजा पंहिंजा आहिनि, को सखर जो आहे, को शिकारपुर जो आहे, को लाड़काणे जो आहे, को थरपारकर जो आहे, को उमरकोट आहे, को नगर पारकर जो, केरु किथों किथों जा आहिनि, उन्हनि खे ज़रूरु प्रमोट कयो, उन्हनि खे ज़रूरु ओन कयो। ओनरशिप ज़रूरी आहे। ऐं तव्हांजा सिंगर्स आहिनि, तव्हांजा राइटर्स आहिनि, तव्हांजा डायरेक्टर्स आहिनि, ॾिसो ॾाढो सुठो कमु पिया कनि ऐं ॾाढो सुठो पिया ॻाल्हाइनि, उन्हनि खे ज़रूरु ज़रूरु सपोर्ट ज़रूरु कयो। हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में शामिलु कंदा। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? समीना चक खादा शाला ठीक आयो? सभु ख़ैर ठीकु ठाक। किथां ॻाल्हायो अथव? चक खादा चक खां? तव्हांजी शहर खादा चक खां। अच्छा मुंहिंजे शहर खां। समीना वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। छा कंदा आहियो, पढ़ंदा आहियो न पढ़ंदा आहियो तव्हां? तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे त मां स्टडी कंदी आहियां। माशाल्लाह। आदि स्टडीज़ छा पढ़ंदा आहियो मुंहिंजी भेण? 10th क्लास में पढ़ंदी आहियां आदा। अदी वधीक पढ़जो, मुंहिंजे ॻोठ जा आहियो, आउं चाहियां थो त हर छोकिरी पढ़े। तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हि लॻी वई आहे। हा ठीकु आहे आदि, मूंखे बि ॾाढी ख़ुशी थींदी, मुंहिंजे ॻोठ खां कॉल कंदा, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मुंहिंजी भेण। थैंक यू सो मच दादा। गानो कहिड़ो प्ले कया आदि? गानो मां न ॿुधाईंदमि, तव्हां ॿुधाए छॾियो। न गानो त मां ई ॿुधाईंदुमि, कहिड़ो प्ले कयां? का फरमाइश आहे? अदा तव्हांजो आवाज़ कटिजे थो। आदि मां चवां थो का फरमाइश आहे? भेण मुंहिंजो आवाज़ न कढो, छाकाणि त हिते लैंडलाइन आवाज़ न कढिबो। अदा कोई सॉन्ग ॿुधाए छॾिजो। ओके आदि, आदि ठीकु आहे आदि, थैंक यू आदि, थैंक यू। एंड समटाइम इट्स ऑनर एंड फील प्राउड कि जॾहिं मूंखे पंहिंजे ॻोठ खां कॉल ईंदी आहे, सचमुच ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मुंहिंजा ॻोठ जा माण्हू ॾाढा सुठा माण्हू आहिनि, मुहबती माण्हू आहिनि, प्यार करण वारा माण्हू आहिनि, बा इख़लाक़ माण्हू आहिनि। ऐं मां एजुकेशन खे ॾाढो सपोर्ट कंदो आहियां। एजुकेशन खे प्रमोट करणु घुरिजे, ज़रूरु एजुकेशन खे प्रमोट करणु घुरिजे ऐं छोकिरे ऐं छोकिरी बराबरि जो हक़ आहे उहा पढ़ाई करे सघनि। सो वेल गाइज़, थैंक यू सो मच एवरीवन जेके कॉल्स कयो था, फीडबैक ॾियो था। बी द पार्ट ऑफ द शो। ज़रूरु शो जो हिसो थियो, फीडबैक ॾींदा रहो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हांजो पंहिंजो शो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जॾहिं तव्हां फीडबैक ॾींदा रहंदा। सो ॿियो छा तव्हांखे चवां यार, तव्हां सां कचेरी थिए थी, हाल वाल थिए थो, कॉल्स अचनि थियूं, फीडबैक पियूं हूंदा। अदा हीअ असीं ज़िंदगी साड़ भाई ईअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई। सर ईअं ई वाक़ई यार, इहा अक्सर करे माण्हुनि जो फेवरेट आहे। एॾो बहितरीनु शमन साहिब जो ॻायल कलाम आहे। अलाए केतिरी फरमाइश ईंदी आहे हिन कलाम जी, त हीअ असीं ज़िंदगी गुज़री वई। सो हिकिड़ी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदरबाद छा हाल आहे? कुझु अलीगुल भट्टी पियो ॻाल्हायां। अलीगुल साहब सभु ख़ैर, तव्हांजो हल छा ख़बर चाल, छा हाल वाला, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? दुआऊं बसि तव्हांजो इंतज़ारु हूंदो आहे त अधो मज़र अचे कॉल कयूं, पोइ जेको आहे थोरो महिनत त करणी पवंदी आहे न, थोरी महिनत सां जेको हिकिड़ो लतीफ़ो ॿुधायो थो वताए फ़क़ीर जो। हा सर जी। तो वताए फ़क़ीर खे कंहिं चयो त अलाह ॾेई थो छॾे, किथे बि वेही रहो, तव्हांखे अलाह ॾींदो खाइण पीअण जे लाइ, त पोइ उहो वण ते चढ़ी वेही रहंदो आहे, चवंदो हाणे हिते ॾिसां मूंखे अलाह कीअं थो ॾिए। हेठि शादी वारा देग देग लाईंदा आहिनि, माण्हू हर को मसरूफ़ हूंदो आहे खाइण में, लूण लॻा त हुन खां केरु पुछंदो कोन्हे, मथे खंजंदो आहे, ॿुधी खंजंदो आहे त सभु ॾिसंदा आहिनि, वताए अलाई आहे, हा खाई पेट भरंदो आहे। ॿियो हमरा चयो दे वाल वताए अलाह ॾिए थो, कि अलाह पर कुझु खंगणो पए थो। हा खंगणो खुरकणो आहे ज़रूरी, बिल्कुलु खंगणो पए थो। त मंज़र जी कार जे लाइ थोरी अंगुरियूं हलाइणियूं पवंदियूं, बिल्कुलु ज़रूरी आहे सर, बिल्कुलु ज़रूरी आहे। इहा ई ॻाल्हि आहे, इहा हक़ीक़त आहे। न त अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजो तमामु सुठो मज़र बा को न को टॉपिक रखंदा कयो न। या रखंदो आहे पर कचहरी कंदो आहे कॾहिं कॾहिं यार, कचहरी बि ज़रूरी आहे। कचहरी तो असां कंदा रहंदा आहियूं, कचहरी मज़ो ईंदो आहे। ॾिसो जीअं को न को माण्हू, जीअं असां कॉलर खे बि खपे को न को पंहिंजो वाक्य हुजे, अहिड़ी का सुठी ॻाल्हि हुजे ॿुधाए छॾणु, छो त हिकु ॿिए वटि पैगाम पहुची थो वञे। न सही था चओ, न सही था चओ। माण्हू वॾनि माण्हुनि अमल कयो थो, स्वाब असां वटि पहुची थो वञे। न न इंशाल्लाह सर, बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कयूं था। ॿियो तव्हां कीअं आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी टीम साड़ भाउ ऐं तव्हांजी टीम जेको आहे न, मां वटि लफ़्ज़ न आहिनि मां तव्हांजे लाइ, जेके तव्हां एतिरी सुठा तव्हांजे इख़लाक़ आहे, तव्हांजो बहितरीनु सर, इहा जो मोहबत उन जो इख़लाक़ आहे, इहो तव्हां पाण सुठा आहियो न। तव्हांजी भाभी ॾिसे पई, मुंहिंजी भाइटी ज़ैनब ॾिसे पई, मुंहिंजा ॿार ॾिसनि पिया, मुंहिंजा इस्लामाबाद में मुंहिंजी भांजी आहे सनम, उहा ख़ासि करे तव्हांजे लाइ सलाम चवे पई। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम सर, सभिनी खे सलाम। अलाह तव्हां ख़ुशि रखे। आमीन। ऐं ॾाढा मज़र मूं में हिकिड़ी आदत आहे, उहा तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। कहिड़ी? जी त मां फरमाइश न कंदो आहियां, जहिड़ो तव्हां कलाम ॿुधाईंदा हो न ख़ुशि थी ॿुधंदो आहियां। चलो कोशिशि कयूं नज़र ॿुधायूं था सर, थैंक यू। न मां कॾहिं न चयो आहे हीउ कलाम ॿुधा हू ॿुधा, जेको तव्हां हलाईंदा हो न, छो त तव्हां पंहिंजे हिसाब सां तव्हांखे हलाइणो हूंदो आहे, रिकॉर्ड ॻोल्हे रखंदा आहिनि। ईअं न आहे, ज़रूरी न आहे जेको मां चवां उहो ई शुरू थी वञे, कोई लाइव ॻाइणो न वेठो आहे जेको असांखे उन वक़्तु ॿुधाए छॾे। न न बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। बसि मिड़ई प्रोग्राम रूटीन में आहे न, बाक़ी मौला तव्हांखे ख़ुशि रखे था।
सभिनि ॾिसण खे मुंहिंजे तरफ़ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बस अटेंडेंस लगण घुर्जे, ज़रूरी आहे ज़िंदगी में अटेंडेंस हुजण घुर्जे। अल्लाह वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में तव्हां खुशामद भली कारी कॉल करणु चाहियो त बिल्कुलु कॉल कयो। नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। थैंक यू सो मच एवरीवन जिन जिन दोस्तनि कॉल्स कयूं आहिनि, उन्हनि जा कोशिशि करे गीत कलाम फरमाइशूं सभु पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं आहिनि ऐं शामिल रखंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां उन्हनि जो फीडबैक ऐं सभु सजेशन्स वग़ैरह पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल रखां ऐं ज़रूरी आहे उन्हनि जो फीडबैक, उन्हनि जूं माना मैसेजिस ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में रखजनि। ऐं उनखे अलावा मां जिन जिन ॻोठनि जा नाला बि खयां उन्हनि जी बि कॉल्स आयूं आहिनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी त जिन दोस्तनि खे यादि कयो आहे, जेको जिते बि आहे जीअं बि आहे कॉल करे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं मोहबत ॾींदा आहिनि, मोहबत वठंदा आहिनि। दिस इज़ अमेज़िंग, दिस इज़ ट्रूली अमेज़िंग। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भा मज़ा कड़ा आलम, ख़ुश आहियो? भाउ सभु ख़ैरु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? त बि ठीकु आहे। केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे त? जी अल्हम्दुलिल्लाह, खे लॻो पिया। भा मज़र मां फयाज़ हुसैन जतोई इलाइक़ा ऐं शहर खां थो ॻाल्हायां। यार वाह वाह, जतोई साहब ख़ुशि आहियो? त बि ठीकु आहे फयाज़? के लॻो पिया? अल्हम्दुलिल्लाह, मां ॿुधायो ठीकु आहे? सभु ख़ैरु। काथे रहंदा हुआ लाड़काने में? लाड़काने में बेस कॉलोनी। अच्छा वाह वाह वाह, छा ख़बर चारा, छा हाल वाला, छा पियो थिए ज़िंदगी में, छा नओं ताज़ो? ज़िंदगीअ में स्ट्रगल। अच्छा वेरी गुड यार, इम्तिहाननि जूं तयारियूं। वेरी गुड यार, प्राउड ऑफ यू यार, प्राउड ऑफ यू। छा पिया पढ़ो? हा, हिन वक़्तु सीएसएस जे अटेम्प्ट अपियर थियण जे लाइ तयारी कयां। यार मां जेको फयाज़ जेको सीएसएस कंदो आहे न, मां हुनजो आशिक़ हूंदो आहियां यार, मां हुनखे ॾाढो लाइक कंदो आहियां, एप्रिशिएट कंदो आहियां। न बसि प्राउड ऑफ यू यार। असां बि कोशिशि करे रहिया आहियूं पंहिंजे तरतीब सां, छो त काफ़ी सारा असां वटि बि लाड़काने में नौजवान आहिनि जेके असांजे लाइ मोटिवेशन ऐं आइडियलशिप क्रिएट था कनि, त असां बि उन्हनि खे फॉलो करे वरी असां पंहिंजी जनरेशन जे लाइ वरी का न का छेड़ी रखूं था जीअं हुननि खे बि हिकिड़ो उत्साह वक़्तनि ब वक़्तनि जनरेशन मूंखे यादि आहे त आई बीन देयर, लाड़काने में हुयुसि त मां लाइब्रेरी विज़िट कई, सर शाहनवाज़ लाइब्रेरी। ॾाढा छोकिरा हुया ऐं सभु छोकिरा तयारी कनि पिया, मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे ऐं कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स में वञनि पिया, तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो तव्हांजो फर्स्ट अटेम्प्ट आहे, अॻु में अटेम्प्ट कयो आहे कोई? न हाणे फ्रेश लाइ तयारी कयां थो ईंदड़ जे लाइ। अच्छा ईंदड़ लाइ तयारी कयो त घटि में घटि 6 महीना या साल तव्हां महिनत कयो फयाज़। यू डोंट नो तव्हांजी लाइफ ईअं चेंज थी वेंदी। सच पुछो जेकॾहिं मूंखां बि को पुछे न त माना काश मां सही तरह पढ़ी सघां, अटेम्प्ट ॾेई सघां। मुंहिंजी ख़्वाहिश हुई, इहा मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं आउं पछतायां थो, रिग्रेट आहे, इहा मुंहिंजी ज़िंदगी। ठीकु आहे, हिन वक़्तु जेकॾहिं अव्हांखे रिग्रेट आहे, पर उहो रिग्रेट एॾो ख़ासि बि रिग्रेट न आहे, छाजे करे त अव्हांजी जंहिं हिन वक़्तु चैनल ते आयो, जेको तव्हां कमु करे रहिया हो, अव्हांजी बि आइडियलशिप ऐं तव्हांजे थ्रू बि काफ़ी सारनि खे मोटिवेशन मिलंदी रहंदी हूंदी, त इहो बि हिकिड़ो माना अचीवमेंट आहे। एक्चुअली थीम छा आहे फयाज़, यू नो तव्हां लाइफ में न आई एम ओके, आई एम सेटिस्फाइड वट एवर आई हैव ज़िंदगी में जेके जिते आहियां जीअं आहियां, आई एम ब्लेस्ड। इलाही खोड़ सारियूं शयूं आहिनि, आई एम ऐं मूंखे ॿियो न हिकिड़ी एंड ते अची करे मां सोचंदो सोसाइटी खे तव्हां रिटर्न बैक कयो, ठीकु आहे। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो थॉट आहे, ठीकु आहे। इन जे करे मां सोशल बि कमु कंदो आहियां, सोशल एक्टिविस्ट आहियां, डिफरेंट कॉन्फ्रेंस में कन्वेंशन में यूथ ते ॻाल्हाईंदो आहियां, मीडिया में अची मौक़ा ॻोल्हणु घुरिजनि, कीअं न करणु घुरिजे। बट जेके कुझु पोज़ीशन्स आहिनि न, जीअं मतिलबु कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स ॾेई करे तव्हां जंहिं पोज़ीशन ते पहुचो था, पोइ तव्हां बहितर तरीक़े सां सोसाइटी खे रिटर्न बैक करे सघो था, बेटरमेंट करे सघो था, बिकॉज़ यू आर अथॉरिटीज़ हूंदव इन कॉन्टेक्स्ट में चयमि। ऐं इहो बि हिकिड़ो इंस्पिरेशन आहे, हिकिड़ी मोटिवेशन आहे। समबडी को माण्हू मूंखे ॾिसे थो ऐं सोचे थो आई वांट टू बी लाइक अ मज़र सिटार, बट आई वुड से यार आई विश आई कुड मां के कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में विया ऐं बहितर करे सघां। सो इहा बि हिकिड़ी इंस्पिरेशन आहे, मोटिवेशन आहे। तव्हां असांजे लाइ दुआ कजो त असांखे बि किथे मंज़िल वसाई थिए ऐं असांजो बि जेको आहे सो महिनतूं मंज़िल ताईं पहुचनि। न इंशाल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी ॾे, अल्लाह पाक तव्हांखे। सिर्फ़ु मां ख़बर तव्हांजी जेको आहे सो टेलीविज़न खोली त कशिश टीवी जो ॾिठुमि, त मूंखां अॻु में शायदि कोई भटी नाले हुयो राति जो जंहिं तव्हां सां कॉल ते ॻाल्हायो, त हुन तव्हांखे चयो त टॉपिक रखो। अव्हां चयो त अॼु बसि ईअं ई कचहरीअ जो मूड हुयो, त मूंखे तव्हांजे कचहरी लफ़्ज़ ॾाढो माना जेको आहे न पाण ॾे अट्रैक्ट कयो, त मां तव्हां ॾे कॉल कई ऐं कुझु शयुनि ते ॻाल्हाइण जे लाइ। बिल्कुलु ॻाल्हाए सघिजे थो, वी नीड टू टॉक सर। सम टाइम थींदो छा आहे त अकेला था तव्हांजी कते कलाम लाइ माज़ो थो कयां, छो त कॉल जो टाइम बि थोरो हूंदो आहे। ॻाल्हायो, यू आर फ्री सर, ॻाल्हायो। हा ॿुधायो छा चवणु यार। एक्चुअली मां कशिश टीवी जे बारे में कुझु इहो चवणु थो चाहियां त चैनल आहे ई म्यूज़िक जो। हा मतिलबु त जेकॾहिं कोई प्रोग्राम हूंदो त बि सॉन्ग्स हलंदा, जेकॾहिं प्रोग्राम न हूंदो त बि सॉन्ग्स हलंदा, छो त चैनल जो नालो ई म्यूज़िक सां रिलेटेड आहे। पर मां चाहियां थो त कुझु साल पहिरियां मतिलबु त हिकिड़ा माना क्रिएटिव टाइप जा प्रोग्राम हलंदा हुया कशिश ते, जेको माना असां भले जिन स्टडी लाइ टाइम कढणो पवंदो आहे, उन्हनि प्रोग्राम्स जे लाइ बि असां पंहिंजी मसरूफ़ियतुनि खे छॾे करे उहो चैनल ते प्रोग्राम ॾिसंदासीं। सनम मारवी हुनजो सनम बलोच जो प्रोग्राम हलंदो ॾियो,
ऐं उन खां बाद में साक बबल जो प्रोग्राम रहंदो हो सुरन वरखा। बिल्कुलु। ऐं उन खां बाद में 4-5 अहिड़ा प्रोग्राम्स हूंदा हुआ जेके चैनल ते हलंदा हुया न, उहे असांखे जीअं न मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो पए पुलर, माना प्रोग्राम में ऑडियंस पुलर हूंदा, प्रोग्राम जे चैनल ते हलंदा न त भाई मतिलबु फारिग टाइम हुजे न हुजे कॾहिं करे चैनल ते जो प्रोग्राम कंप्लीट ॾिसणो आहे। सर मां हाणे तक़रीबन मूंखे इहा शइ मिसिंग नज़र थी अचे पई। सो मां तव्हांजो थोरो असांजो काशिफ़ फागानी बि तमामु सुठो दोस्त आहे फेसबुक जो, उनखे बि तव्हांखे बि रिक्वेस्ट कंदुमि त चैनल ते तव्हां भले 12 कलाक 8 कलाक भले सॉन्ग्स हलायो, सॉन्ग्स या प्रोग्राम्स कयो, पर हिकु अधु कलाक तव्हांजो अहिड़ो हुजे चैनल ते जो तव्हां ईअं सम्झो ॾिसो त हाणे हिन वक़्तु जेकॾहिं हीउ प्रोग्राम हाणे थिए थो त अधु पॉपुलेशन हिन प्रोग्राम खे फॉलो कंदी हूंदी, सोशल मीडिया जे थ्रू तव्हां कंदी, अहिड़ो हिकिड़ो प्रोग्राम ज़रूरु हुजणु खपे चैनल ते। न बिल्कुलु सजेशन आहे, न सुठी सजेशन आहे यार, सुठी सजेशन आहे। समटाइम ज़रूरु आहे त असां हमेशह जेको सोचूं था जेको कयूं था 100% परफेक्ट हुजे सही कंदा वञो। समटाइम वी मेक मिस्टेक वी आर ह्यूमन्स। सुठी सजेशन आहे ऐं इहे आहिनि, पर मां एतिरो ई करे सघां थो, मां हिकिड़ी शइ मैसेज ॾेई सघां थो, उमेदु कयां थो मैनेजमेंट काश की तव्हांजो मैसेज बि ज़रूरु ॿुधो हूंदो, न त मां मैसेज ज़रूरु कन्वे कंदुमि उन्हनि खे तव्हांजो। ऐं रही ॻाल्हि साक़िब बबड़े जी, साक़िब बबड़े लाइ हमेशह मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, साक़िब बबड़ो जुमलनि जो वसीम अकरम आहे, ठीकु आहे। हा, उनखे इहो मां उनखे ॾिनो हो, चयो त तूं वसीम अकरम आहे जुमलनि जो। ऐं मां साक़िब लाइ लाइव चवां थो जॾहिं मां किथे कंहिं इवेंट कंदो आहियां न, कारपोरेट या डिफरेंट इवेंट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, त मां एक्चुअली मल्टीपल क़िस्म जा कमु कंदो आहियां। मूं वटि एॾो टाइम बिज़ी थो रहे मुंहिंजो, जो मां बट माना मूंखे ख़बर आहे त 2 बजे खां 3 वगे हिते वञिणो आहे, 6 लॻे खां 9 लॻे हिते वञिणो आहे, त सम टाइम आई यूज़ टू कॉल, पर हाणे त कॉल न कंदो आहे साक़िब खे। अॻु में कॉल कंदो हुउमि, साक़िब यार मुंहिंजो इवेंट आहे, हे न इहो त इवेंट आहे, व्हाट डू वांट टू से, न लेट इतवार कंदो मूंखे वॉइस नोट ठाहे करे मोकिलंदो या मैसेज मोकिलंदो। सो दिस इज़ अ साक़िब, एप्रिशिएट करणु घुरिजे। ऐं असां जो सोशल मीडिया ते मां फॉलो कंदो रहंदो आहियां, इहे सभु माशाल्लाह सुठी पर्सनैलिटीज़ आहिनि और असांखे का न का सिखण ते मिलंदी आहे। पर मां इहो चवंदुसि चैनल हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जेको जनरेशन ताईं, ॻोठनि में माण्हुनि ताईं मोबाइल जे थ्रू पहुचे ई पहुचे। मतिलबु चैनल हिकिड़ो पिलर हूंदो आहे माण्हुनि खे जेको आहे न खे वधाइण जे लाइ हिकिड़ो ज़रियो हूंदो आहे। चैनल ते को हिकिड़ो तव्हां 24 कलाकनि में जा कंहिं कलाक में हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम तव्हांजो मस्त हुजे, जीअं ॾिसो न क्रिकेट में शाहिद आफ़्रीदी रिटायर थी चुको आहे, पर जॾहिं बि ग्राउंड ते ईंदो आहे न क्राउड पुलर आहे, स्टेडियम फिल थी वेंदी आहे, नो डाउट, नो डाउट। उनखे ऑडियंस खे ख़बर हूंदी आहे या हिकु पहिरें बाल ते या छको आहे 4 आहे या आउट आहे, त मतिलबु प्रोग्राम में हिकिड़ो अहिड़ो तव्हांजो मस्त हुजणु खपे जेको माना ईअं सम्झो त हले त सम्झो त बसि ईअं रैंकिंग त ख़ैर थिए ई हूंदी तव्हांजी हूअं बि, पर चैनल अहिड़ो प्रोग्राम अहिड़ो हुजणु खपे। न इंशाल्लाह बिल्कुलु फयाज़, न फयाज़ वाह जी ॻाल्हि कई अथव यार फयाज़, ऐं जेको आहे थैंक यू सो मच फयाज़। ऐं सच पुछो तव्हांजी ॾाढी वंडरफुल हिकिड़ी सजेशन्स आहिनि ऐं ॾाढो तव्हां सुठे तरीक़े सां, ॾाढो सम्झ में तव्हांजी ॻाल्हि बि आई, ॾाढो मज़ो आयो ऐं कोशिशि करे इहे मैनेजमेंट ताईं पहुचाईंदासीं असां। ऐं मूंखे छा आहे त प्रोग्राम जो टाइम थियो आहे पुॼाणीअ ते न, असांखे हिकिड़ो गानो बि प्ले करिणो आहे, प्रोग्राम जी पुॼाणी कंदासीं हिकिड़े गाने ते। ऐं जेको आहे सभिनी दोस्तनि जो थैंकफुल आहियां, शुक्रगुज़ार आहियां 2 ॾींहंनि खां जीअं कॉल्स कयूं, फीडबैक ॾिनो, कोशिशि कंदा तव्हांजे सजेशन ते ज़रूरु अमल कंदासीं। ऐं हीउ हिकिड़ो गानो ॿुधो, वरी इंशाल्लाह अॻिले हफ़्ते छंछरु अचे तव्हां कचहरी थी, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मूंखे दुआनि में यादि रखिजो। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।